नासिर हेडलाइंस के मुल्क के पेरे चूंडियल वज़ीर आज़म शेख ज़ुल्फ़िकार अली भुट्टो की हुकूमत के इराता थियण वारे ॾियारे जे मौक़े ते पंहिंजे जारी कयल पैगाम में पीपल्स पार्टी के चेयरमैन ऐं पढ़ी वज़ीर बिलावल भुट्टो सरदारी चयो आहे त 5 जुलाई 1977 तारीख़ जो कारो ॾींहुं आहे। पढ़ी वज़ीर चयो त 45 साल अॻु अॼोके ॾींहं ते चूंडियल हुकूमत जो तख़्तो ऊंधो कयो पियो। हुन चयो त जंहिंजो नतीजो पाकिस्तान अॼु ताईं सियासी मुआशी ऐं माशराती बीमारियों तौर भोगी रहियो आहे। हुन चयो त आमिर सदाई पाकिस्तान में इंतहा पसंदी इक्लाशन कॉफ कल्चर के हथी ॾिनी। पैगाम में पीपल्स पार्टी के चेयरमैन ऐं पढ़ी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 5 जुलाई 1977 तारीख़ जो कारो ॾींहुं आहे। पढ़ी वज़ीर चयो त 45 साल अॻु अॼोके ॾींहं ते चूंडियल हुकूमत जो तख़्तो ऊंधो कयो पियो। हुन चयो त जंहिंजो नतीजो पाकिस्तान अॼु ताईं सियासी मुआशी ऐं माशराती बीमारियुनि तौर भोगी रहियो आहे। हुन चयो त आमिर सदाई पाकिस्तान में इंतहा पसंदी इक्लाशन कॉफ कल्चर के हथी ॾिनी।